पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अॻूणे सूबाई ऐं क़ौमी असेंबली मेंबर नबील गबोल तरफ़ां पॉडकास्ट शो में औरतुनि बाबति गैर अख़लाक़ी ॻाल्हि ॿोल करण ते मथसि शिद्दी तनक़ीद कई पई वञे। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते नबील गबोल जी हिकु वीडियो सूमर ॾियारे वायरल थी, जंहिं में हू हिकु शो में औरतुनि बाबति तबसरो करे रहियो हो। पीपी अॻवान नबील गबोल पारां औरतुनि बाबति नामुनासिब गुफ़्तगू ऐं तबसरो करण ते सोशल मीडिया वाइपेदारनि खेसि सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे पार्टीअ मां बरतरफ़ करण जो बि मुतालबो कयो। नबील गबोल जे इन बयान ते बिलावल भुट्टो जी भेण बख्तावर भुट्टो ज़रदारी, लेखिका फातिमा भुट्टो, इंसानी हक़नि जी कारकुन ऐं वकील निगहत दाद ऐं ॿियनि मज़म्मत कई आहे। यूट्यूबर शहज़ाद गयास खे इंटरव्यू में नबील गबोल खां सवाल कयो वियो त छा उहो बि हिकु मसइलो आहे त असां सियासतदाननि खे घटि वधि चवंदा आहियूं, पर पंहिंजी ज़रूरत लाइ उन्हनि खे असासो बणायो वेंदो आहे। जॾहिं ज़रूरत ख़तम थी वेंदी आहे त उन्हनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू थी वेंदा आहिनि। जहिड़ीअ तरह असां मुशर्रफ दौर में ॾिठो त डिघे अरसे ताईं जन माण्हुनि खे पनाह ॾिनी, उन्हनि ख़िलाफ़ ऑपरेशन थियो। उन सवाल जे जवाब में नबील गबोल रेप ऐं जिन्सी इस्तेहसाल बाबति ॻाल्हाईंदे चयो त अंग्रेज़ीअ जी हिकु मशहूर चवणी आहे त जेकॾहिं मुतासिर औरत खे ख़बर आहे त हुन जो रेप थियण वारो आहे, बचण जो को रस्तो न आहे, त पोइ इन सूरत में मुतासिर औरत खे बि उन सूरतहाल मां लुत्फ़ अंदोज़ थियणु घुर्जे। जॾहिं मेज़बान उन चवणीअ जी तरदीद कई त नबील गबोल चयो त हक़ीक़त में इहा चवणी आहे, जॾहिं तव्हां में बर्दाश्त आहे त उन मां लुत्फ़ अंदोज़ थियो, ऐं जेकॾहिं गैरत आहे तव्हां बीही रहो ऐं बर्दाश्त न करियो। लेखिका ऐं शहीद मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो ट्विटर ते चयो त इहा बेहूदगी आहे। नबील गबोल सिंध हुकूमत जी मुजरमानी ज़हनियत खे वाइखो कयो आहे, इन लियारी लाइ कुझु न कयो। सेनेटर एनी मरी चयो त पीपल्स पार्टी नबील गबोल या पार्टीअ जे कंहिं ॿिए मेंबर जी ग़लति बयाननि जी हिमायत या ताईद नथी करे। अहिड़ा नामुनासिब बयान मज़म्मत जोॻा आहे। बख्तावर भुट्टो ज़रदारी चयो त नबील गबोल पारां बयान हुन जी पंहिंजी नुमाइंदगी करे थो। हुन जे बयान सां असांजी पार्टी जो को बि तालुक़ न आहे। असां वाज़े तौर ते औरतुनि जे हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ बीठा आहियूं। औरतुनि सां नफ़रत कंदड़नि जी असांजे मज़हब ऐं पार्टीअ में का बि जाइ नाहे। अंस नाले ट्विटर सारिफ़ चयो त पीपल्स पार्टी कंहिं ट्विटर अकाउंट वारे शख़्स खे बरतरफ़ करे छॾींदी, पर नबील गबोल जहिड़े बदमाश खे टिकट ॾींदी।